अस्सलाम वालेकुम, हाज़िर आहियूं हिकु नई वीडियो सां गॾु। अॼु असांजो टॉपिक आहे पास्ट टू बी टेंस। अॼु असीं सिखंदासीं पास्ट टू बी टेंस। हीअ वीडियो तव्हां लाइ मुफ़ीद आहे ऐं तव्हांजे ॿारनि लाइ जेकी पढ़ाईअ में दिलचस्पी रखनि था ऐं सो स्टार्ट कयूं था। अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे पास्ट टू बी टेंस, जंहिंखे सिंधीअ में असां ज़मान माज़ी हुजणु या थियणु चवंदा आहियूं। हिनजी इंग्लिश में डेफिनेशन आहे त सच अ वर्ब which show state or existence in past time is called past to be tense। सिंधीअ में हिन जी वस्फ़ आहे त अहिड़ो फ़इल जेको फ़ाइल जी हालति या मौजूदगीअ खे गुज़िरियल वक़्त में ज़ाहिर करे त उनखे ज़मान माज़ी हुजणु या थियणु चइबो आहे। ऐं हिन जी मेन जेको नोट आहे त हिन ज़मान में कमु न हूंदो आहे। ऐं हिन जा मददगार फ़इल जेके आहिनि उहे वाज़ ऐं वर आहिनि। ॿ मददगार फ़इल आहिनि ऐं आय ही शी इट ऐं सिंगुलर नालो जेको आहे माना वाहिद नाले सां वाज़ इस्तेमालु कंदासीं। वी यू दे ऐं जमो नालनि सां असीं वर इस्तेमालु कंदासीं। ऐं हिन में हिन जी जेका आहे सिंधीअ में सुञाणप त जुमिले जी आख़िरि में हुई, हुआ, हुओ, हुआसीं या हुयुसि वग़ैरह हूंदी। मिसाल जी ॻाल्हि, मां डॉक्टर हुयुसि, उहा ग़रीब हुई, असीं क्लास में हुआसीं, अहिड़ी तरह सां। ऐं हिन जी जेका बनावट आहे, फॉर्मेशन आहे, उहा आहे सभ खां पहिरियां असीं सब्जेक्ट रखंदासीं, उनखां पोइ हेल्पिंग वर्ब रखंदासीं ऐं प्लस में असां ऑब्जेक्ट रखंदासीं। मिसाल जी ॻाल्हि, मां उस्तादु हुयुसि, त मां जेको आहे उहो सब्जेक्ट आहे, उहो असीं सब्जेक्ट जे हेठां लिखंदासीं इंग्लिश में आहे। ऐं हुन जो जेको हेल्पिंग वर्ब आहे, मददगार फ़इल आहे या मेन वर्ब जंहिंखे चइबो आहे, उहो वाज़ आहे, त उहो असां हेल्पिंग वर्ब जे हेठां वाज़ रखंदासीं। ऐं आख़िर में ऑब्जेक्ट आहे अ टीचर, आई वॉज़ अ टीचर। ठीकु आहे, इहा हिन जी फॉर्मेशन हुई। हिन जी कॉन्जुगेशन जेका आहे, गिरदान जेको सिंधीअ में असीं चवंदा आहियूं, त मिसाल जी ॻाल्हि, आई वॉज़ अ टीचर, मां उस्तादु हुयुसि। अगरि हुनखे नाकारी करिणो आहे त आई वॉज़ नॉट अ टीचर, मां उस्तादु न हुयुसि। अगरि हुनखे सुवाली करिणो आहे त वॉज़ आई नॉट अ टीचर, छा मां उस्तादु न हुयुसि। हिन में असां सुवाल जी निशानी न ॾिनी आहे, रहिजी वई आहे, ठीकु आहे न, पर सुवाल जी निशानी बि ज़रूरु ईंदी। आई वॉज़ रियली अ टीचर, मां वाक़ई उस्तादु हुयुसि। अगरि ताक़ीदी करिणो आहे त असीं वाज़ खां पोइ रियली रखंदासीं। अगरि हिन में सुवाली नाकारी ॿई करिणा आहिनि त पोइ वाज़ आहे नॉट अ टीचर, छा मां उस्तादु न हुयुसि। ठीकु आहे, उमेद आहे तव्हांखे वीडियो पसंदि ईंदो। वधीक वीडियो लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जी आइकॉन खे प्रेस कयो। महिरबानी।